जी ठुल ऐं भरपासे जे इलाइक़नि में मलेरिया जी वबा सूरत तयार करे जंहिं ख़िलाफ़ शहरी सरापा एहतिजाज आहिनि। एहतिजाज कंदड़नि खां पुछा कंदे छा था चवनि? ठुल जी अस्पताल जी हालति अबतर आहे। ठुल जी एम्बुलेंस सर्विस काफ़ी सालनि खां बेकार ऐं नाकारा लॻी पई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त कॾहिं फटनि ते कॾहिं रिक्शनि ते माण्हू पंहिंजे लाशनि खे ढोईंदा रहनि था। हिन वक़्तु बारिश खां बाद वारी जेका सूरत हाल आहे, चौधारी तालके जे अंदरि जेको पाणी बीठो आहे, उन करे जेके मच्छर ऐं मलेरिया जी वबा फैली आहे। काल बि तव्हां ॾिठो त रोज़ानो 5, 4, 3 मासूम ज़िंदगियूं जेका उहे विञाइजी रहियूं आहिनि। हेल्थ मिनिस्टर, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस खे दरख़्वास्तूं लिखी करे हिन जेको अमल जे ख़िलाफ़ु असां ख़ुदि नोटिस वठण जी अपील कंदासीं। हाणे हिकिड़ी वबा उथी आहे मलेरिया, त तव्हां कम अज़ कम अहिड़ो सिस्टम जेको आहे रखो जीअं ग़रीब कंहिंखे उनखे मलेरिया जी वबा खां बची सघे। त ॾिसो था त आए रोज़ कल्ह के ॾींहं में 7 ॿारड़ा जेको आहे सो गुज़ारे विया। उहे तमामु नाज़ुक सूरत हाल आहे। असां इहो जेको आहे सो आला इदारनि खां अपील था कयूं त इन ते फ़ौरन एक्शन खयो वञे। कंहिं क़िस्म जी को डॉक्टर पंहिंजी ज़िमेदारी नथो निभाए। पोइ इन वजह सां असांजो मुतालबो आहे त जेको नाअहल उतां जो अमलो आहे उनखे बि हटायो। जेकॾहिं कुझु बि नथा करे सघो त पोइ तव्हां तालका अस्पताल खे ताला हणो त बहितर आहे। पोइ इन मां ईअं थींदो त न कंहिं ग़रीब खे आसिरो हूंदो, पोइ बजाए उनजे कंहिं ॿिए डॉक्टर वटि पहुचंदा त उन्हनि जी मुमकिन जान बची सघे।